अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फरन पेश सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, 27वीं आइनी तरमीम जेका आहे सेनेट मां 2 भाङ 3 जे एक्सेस सां मंज़ूर कई वई आहे। गॾोगॾु KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फोर्सिस जे ऑपरेशन में 20 जेके ख़ारजी आहिनि उहे मारिजी चुका आहिनि ऐं इहो सिलसिलो अञा जारी आहे। ॿिए तरफ़ भारत जी हिकु मेट्रो स्टेशन ते धमाको थियो आहे जंहिंमें 15 खां वधीक जेके आहिनि शहरी मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। इन खां अलावा ॻाल्हि कबी पाक अफ़गान जंग बंदी जे हवाले सां त उहे जेके ॻाल्हियूं आहिनि अञा ताईं डेडलॉक जो शिकार आहिनि। तुर्क सदर मुख़्तलिफ़ जेके अहम वज़ीर आहिनि उहे पाकिस्तान मोकिलण जो ऐलान कयो आहे ऐं उहे हिते पहुची करे पाकिस्तानी पॉलिटिकल क़यादत या अस्करी क़यादत सां मुलाक़ात में उन डेडलॉक ते ॻाल्हियूं कंदा ऐं कोशिशि कंदा त को विचो रस्तो निकिरे ऐं पाक अफ़गान जेका मुस्तक़िल जंग बदी आहे उन ते अॻिते वधाइजे मामलनि खे। गॾोगॾु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तमामु घणो कावड़ियल नज़र अचे पियो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू मथां, छाकाणि त जेको ग़ज़ा मुआहिदो आहे ऐं उनखां अलावा जेका फ़लस्तीन में इंतिज़ामी मामला आहिनि उनखां मुकमल तौर ते इसराइल खे परे रखियो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आलमी मुल्क आहिनि जिन इन मुआहिदे खे सपोर्ट कयो ऐं फ़लस्तीन सां गॾु बीठा उहे ई अमरीकी सदर सां हाणे शिकवा कनि पिया, शिकायतूं कनि पिया त इन मुआहिदे बावजूदु इसराइल जेको आहे मुसलसल इन जी भञकड़ी करे पियो, उते दहशतगर्दी ऐं वहशत क़ाइमु कयो वेठो आहे। केतिरा ई फ़लस्तीनी बाद में बि शहीद थिया आहिनि ऐं जॾहिं दुनिया प्रेशर वधायो डोनाल्ड ट्रंप ते त ट्रंप नेतन्याहू ते सख़्तु कावड़ बि कई आहे। गॾोगॾु समूरनि मामलनि में उनखे अलॻि रखियो वियो आहे। इन समूरी सूरत हाल ते अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां सीनियर सहाफ़ी नाले और तज़िया निगार GM जमाल साहब मौजूदु आहे। जमाल साहब, शुरू कंदासीं ट्रंप खां त ही जेको प्रेशर आहे उन ते, छाकाणि त हू बार बार क्लेम कंदो आहे बल्कि सुराही महसूसु कंदो आहे त हुन मुख़्तलिफ़ जेके आहिनि जंगूं रोकरायूं आहिनि, इंसानी जानियूं बचायूं आहिनि ऐं फ़लस्तीन इसराइल जो वॾो हिकिड़ो चैलेंजिंग जॉब हुयो जेका हिन ज़बरदस्त रोल प्ले करे सीज़ फायर करायो, जंग बंदी कराई ऐं दुनिया खे पैगाम ॾिनो त इहो मुंहिंजे ई हथ में हुयो ऐं ॿियो न पियो करे सघे। जॾहिं एॾी पज़ीराई बि मिली, वाह वाह बि थी, उन खां पोइ जॾहिं नेतन्याहू तव्हांजे बकौल त हमेशह हुनखे हू रत जो प्यासो आहे, बदअमनी जो हू आदी थियल आहे ऐं हुनखे हर वारदात हज़म थियल आहे त हू इन अमन में नुक़सानु पियो सम्झे, बदअमनी में बेनिफिशरी आहे, इलेक्शन बि आहिनि, टेंडर बि पूरो आहे, 100 ॿिया चार्जिस आहिनि, एलिगेशन्स उन जे मथां या करप्शन जा केसिस आहिनि त हू नथो चाहे त इहो अमन देर पा हुजे या इन जो मुदो वधियल हुजे, पर हू वायलेशन कंदे फ़ख्र महसूसु कंदो आहे। ऐं ट्रंप आख़िरकार पंहिंजो जेको हुनजो अहम इतादी आहे या बग़लगीर बच्चो जंहिंखे चइजे, जेको हुनजो पंहिंजो एडॉप्ट थियल वज़ीर आज़म आहे इसराइली, उन सां हाणे इंतिहाई कावड़ियल नज़र अचे पियो ऐं न सिर्फ़ु ग़ज़ा जंगबंदी जे मुआहिदे जे हवाले सां पर जेके इंतिज़ामी मामला आहिनि फ़लस्तीन में ऑनवर्ड्स जेके थियणा आहिनि उन समूरे मरहले में हुन इसराइली वज़ीर आज़म खे इसराइल खे तमामु घणो डिस्टेंस रखियो आहे। छा पिया चओ? सरकी साहब, सभ खां पहिरियों त ज़ाहिर आहे फ़लस्तीन ऐं इसराइल जी जेकी फ़लस्तीन ते जेकी इसराइल जी वहशाना कार्रवाई हुई, जॾहिं सॼी दुनिया जे अवाम पंहिंजी पंहिंजी हुकूमतुनि ते दबाव वधायो त सभु ताक़तवर मुल्क पंहिंजे अवाम जे आॾो बेवस थी विया ऐं पंहिंजी अवाम जी राय खे मद्देनज़र रखंदे उन्हनि मुल्कनि मां अक्सरियत जेको आहे उहो फ़लस्तीन खे हिकु अलॻि रियासत तौरु तस्लीम करे छॾियो। न सिर्फ़ु अक़वाम मुतहिदा बल्कि दुनिया जा सभु मुल्कनि जी इहा ख़्वाहिश हुई त फ़लस्तीन में अमन क़ाइमु थिए। उन जी वजह इहा आहे जो 66,000 खां वधीक उते बेगुनाह शहीद थी चुका आहिनि, लखनि जी तइदाद में माण्हू ज़ख़्मी आहिनि ऐं लखनि जी तइदाद में माण्हू उतां बेघर थी चुका हुआ। इन सीज़ फायर खां पोइ काफ़ी वॾी तइदाद में फ़लस्तीनियुनि वापसि पंहिंजे शहरनि जो रुख़ कयो ऐं उन दौरान बि इसराइल मुख़्तलिफ़ जॻहनि ते बमबारी करे वरी उन निहत्तनि ऐं मासूमनि जो क़त्लेआम कयो। ज़ाहिर आहे दुनिया जा इन में न सिर्फ़ु अरब कंट्रीज़ ऐं ॿिया मुस्लमान मुल्क शामिल हुआ बल्कि इन में दुनिया जा ॿिया ताक़तवर मुल्क शामिल हुआ जेके इन पूरे मामले जे गारंटर जे तौर ते साम्हूं आया हुआ
ऐं उन मुआदे ते मिस्र में जेको थियो उन में न सिर्फ़ु अमरीकी सदर जी सही हुई बल्कि उन ताक़तवर मुल्कनि ॿियनि जी ऐं अरब मुल्कनि समेत पाकिस्तान पिणु उन जे सही कुंदगान में शामिलु आहे। हाणे नेतन्याहू जीअं असां पहिरियों काफ़ी दफ़ा डिस्कस करे चुका आहियूं त हिकु त उनजो टेन्योर ख़तमु पियो थिए, ॿियो उन ते करप्शन जा संगीन चार्जिस। जेकॾहिं जंगबंदी मुकमिल तौर ते उन ते अमल थो थिए ऐं उते अमन जी फ़िज़ा क़ाइमु थी वञे त यकीनन जेको नेतन्याहू जो ट्रायल आहे उतां जी अदालतुनि में उन जी कार्रवाई तेज़ थी वेंदी। हाणे हिकु तरफ़ त फ़लस्तीन जे मामले ते सीज़ फायर करायो अमरीका जी टियाकड़ी में, ॿिए तरफ़ तव्हां ॾिठो हूंदो त हिन फ़ौरन टियाकड़ी खां पोइ इसराइली सदर जे हुकुम ते इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे हुकुम ते यमन में बमबारी शुरू कई वई। यानी हुनखे को न को हिकिड़ो अहिड़ो महाज़ खपे जिते हू क़त्ल गारतगिरी रखे त जीअं हू पंहिंजी आवाम खे इहो ॿुधाए सघे त हींअर छो जो जंग जी सूरत हाल आहे त लिहाज़ा जेको आहे हुनजो जेको गेम प्लान हो इहो हो त कंहिं तरीक़े सां इलेक्शन जो मुद्दो जेको आहे उहो अॻियां वधायो वञे ऐं इसराइल में इलेक्शन न थिए। छो जो हुनखे पाण हाणे इसराइल जो आवाम हुन खां एतिरो तंग थी चुको आहे जो हर वक़्तु इसराइल जो अवाम अज़ ख़ुदि हाणे उते मुज़ाहिरा करे रहियो आहे त नेतन्याहू खे उहिदे तां बरतरफ़ कयो वञे। इन समूरी सूरत हाल मां नेतन्याहू इहो फ़ाइदो थो वठणु चाहे त हू मुख़्तलिफ़ ॿियूं जंगूं करण में अॻभरो आहे ऐं यमन ते जेकी यमन जे कैपिटल समेत हुन जेकी हरकत कई आहे ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते हुनजे टारगेट्स खे को 24-25 मुख़्तलिफ़ टारगेट्स ते हुन हमला कया। मां सम्झां थो त हुनजी जेकी सम्झण ऐं सोचण जी सलाहियत आहे उहा सिर्फ़ु इन हद ताईं रहिजी वई आहे त मूंखे कहिड़ी जॻह ते क़त्लेआम करे। हुनजी सोच इन हद ताईं महदूद थी चुकी आहे जो हुनखे इहो अहसास ई कान थो थिए त इन सॼी सूरत हाल में बहरहाल बेगुनाह माण्हू उनजो शिकार था बणिजनि ऐं इन बमबारी में यकीनन जेके बि शहीद थियण वारा आहिनि उहे बेगुनाह ई आहिनि जिन जो जंगी उमूर सां को तालुक़ु न आहे। जंगूं ॾिसो अक़वाम मुतहदा इन ई करे इहो चार्टर ठाहियो हुयो जंहिंजो मक़सदु इहो त जंगियुनि जा उसूल तय थिया हुआ ऐं अक़वाम मुतहदा जो प्लेटफॉर्म ठाहियो ई न करे वियो हुयो त जेकॾहिं मुख़्तलिफ़ मुल्कनि में जंगूं शुरू थियनि त मेज़ ते ॻाल्हाइण जे लाइ को हिकिड़ो फोरम मौजूदु हुजे। अक़वाम मुतहदा उन फोरम जे तौर ते जॾहिं साम्हूं अची करे हुन टियाकड़ी जी कोशिशि कई ऐं हुन बार बार अपीलूं कयूं पर नेतन्याहू मञण खां इनकारी हुयो ऐं अक़वाम मुतहदा जी कंहिं बि अपील ते हुन अमल न कयो। अक़वाम मुतहदा जंहिं ॾींहं खां 2.5 साल खां इहा जंग शुरू थी उहो चवंदो रहियो त जंग जा जेके उसूल आहिनि इसराइल उनखे पामाल करे रहियो आहे। इसराइल न सिर्फ़ु निहतनि जो क़त्लेआम करे रहियो आहे बल्कि रिफ़ाई इदारा स्कूल इबादत गाहूं कंहिं बि मुक़दस मुक़ाम खे बि उहो न छॾे रहियो आहे ऐं उते बि बमबारी करे रहियो आहे। ऐं इहे सभु उसूल जेके आहिनि उहे अक़वाम मुतहदा जा ठाहियल आहिनि जंहिंजी भञकड़ी थी रही हुई। हाणे जेकी सूरत हाल आहे जॾहिं अमरीकी सदर ते दबाव वधियो अरब मुल्कनि जो मुस्लमान मुल्कनि जो ऐं वरी दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहे जिन अवाम पंहिंजी हुकूमतुनि ते प्रेशर विधायो जंहिंमें ख़ासि तौर ते मां बरतानिया फ्रांस ऐं कैनेडा जी ॻाल्हि कंदुसि, इन खां अलावा ऑस्ट्रेलिया, हाणे त यूरोप जा सॼा मुल्क उन में शामिलु थी विया आहिनि। उन्हनि ते जॾहिं प्रेशर वधियो त उन्हनि पिणु ट्रंप खे चयो त हाणे बसि घणो थी वियो आहे ऐं नेतन्याहू खे लगाम ॾिनी वञे। मजबूर थी नेतन्याहू सां डोनाल्ड ट्रंप मुज़ाकरात कया ऐं उनखां पोइ इहो एग्रीमेंट करायो जंहिं ते उन पाण सही कई। पर मुस्तक़िल जेकी इहा ख़िलाफ़वर्ज़ी थींदी रही उन ते ज़ाहिर आहे वरी दुनिया जो रद्द अमल अची वियो। दुनिया चयो त जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो थी चुको आहे जंहिंजो मुआदे ते सही थी चुकियूं आहिनि त उनखां पोइ बि आख़िर इहा ख़िलाफ़वर्ज़ी छो थी रही आहे। मजबूर थी जेको आहे अॼु डोनाल्ड ट्रंप फ़लस्तीन जे इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू खे चवंदा आहिनि न सख़्तु लेजो जेको आहे उन में सम्झायो आहे त सीज़ फायर जी जेकॾहिं हाणे ख़िलाफ़वर्ज़ी थी त अमरीका इसराइल जी इन पॉलिसी जो हाणे साथ न ॾींदो ऐं न ई पोइ उनखे ॿिया जंगी हथियार ॾींदो ऐं न ई उनजी माली मदद कंदो। बसि इहो ई हिकिड़ो 2 पॉइंट आहिनि जेके दुनिया खे खपनि। छो जो जेकॾहिं अमरीका उनखे माली इमदाद नथो ॾिए ऐं हथियार नथो ॾिए त पोइ इसराइल जी त का हैसियत ई कान्हे। इसराइल जी जेकी बि गुंडागर्दी बदमाशी आहे उहा आहे ई अमरीकी इमदाद ऐं अमरीकी हथियारनि जी बुनियाद ते। पर छो जो हाणे जेकी दुनिया आहे उहा एतिरी एग्रेसिव थी चुकी आहे। तव्हां ॾिसो अञा ताईं मुस्तक़िल दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि जेके नॉन मुस्लिम मुल्कनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां मुस्तक़िल उते अञा ताईं
फ़लस्तीनियुनि सां इज़हार यकजहती जा वॾा वॾा मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, रैलियूं अच्छा निकिरी जमल रहियूं साहब, आहिनि। आम तासुर इहो बि आहे त छाकाणि त अमेरिका हिन खां अॻु बि जेके बि जंगबंदियूं करायूं आहिनि या जेके मुआहिदा कराया आहिनि उन ते पाण उहो मुस्तक़िल तौर ते न आहे बीठो, ऐं हीअ जेका पोस्ट जेको मुआहिदे जी सूरत हाल हुई उन में इहो महसूसु कयो दुनिया शायदि ट्रंप जी सिधी अणसिधी सपोर्ट आहे नेतन्याहू खे, ऐं ट्रंप इहो महसूसु कयो त ज़ाहिर आङुरियूं हुन ते थियूं उथनि, ऐं जेको हेॾो वॾो दावा पियो करे त दुनिया में अमन चाहे थो ऐं मीज़ाइल बदिरां AI ॾे वञण जे लाइ तरकीब पियो ॾिए ऐं हिदायतूं पियो करे, तलक़ीन पियो करे, त उन सम्झो इहो त ही राइट टाइम आहे शटअप कॉल जो। सरकी साहब, जॾहिं आवाम जो प्रेशर तमामु वधी वञे न, ऐं दुनिया जी जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि में इहा सूरत हाल न हूंदी आहे जीअं असां पाकिस्तान में हूंदी आहे त आवाम जो केतिरो बि प्रेशर अचे त उनखे न ॿुधो वेंदो आहे। दुनिया में ईअं कान्हे, दुनिया में हुननि खे पंहिंजे आवाम जी ॿुधणी पवंदी आहे, उते कंपलसरी आहे। जीअं मिसाल तव्हां वठो हाणे त अमरीकी एॾो ताक़तवर सदर पंहिंजे पूरे ज़ोर लॻाइण जे बावजूदि, मस्क पंहिंजो सॼो पैसो ख़र्चु करण जे बावजूदि मेयर न्यूयॉर्क खे जेको आहे उहो शिकस्त ॾियण में नाकाम थी आहे। त उतां जी जेकी आवाम आहे ऐं उनजो जेको वोट आहे, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां डोनाल्ड ट्रंप जी बि मिसाल वठो त उतां जी इस्टेब्लिशमेंट ऐं उतां जो वॾा वॾा ताक़तवर माण्हू उनजे ख़िलाफ़ु हुआ, पर आवाम जेको आहे उनखे खणी आयो त उनखे सदर, हालांकि उन ते केसिस हलाए रहिया, फ़ौजदारी केसिस हलाए रहिया, पर उन ते खे रोके न सघिया। अहिड़े तरीक़े सां आवाम न्यूयॉर्क जे चाहियो त उन मेयर खे रोके कान सघिया। ममदानी हालांकि हिकिड़ो मुस्लमान आहे, पर चवण जो मुंहिंजो मक़सदु हो त ताक़तवर मुल्क जो तरीन सदर आहे इहो, पर उनखे न्यूयॉर्क जे मेयर थियण खां बि रोके न सघियो, पंहिंजी आवाम जे अॻियां बेबस थी विया। त अहिड़े तरीक़े सां दुनिया जा जेके बाइज़त मुल्क आहिनि या ताक़तवर मुल्क आहिनि, उन्हनि खे आवाम जी ताक़त खे जे साम्हूं पंहिंजो सिर झुकाइणो पवंदो आहे ऐं पंहिंजा फ़ैसिला तब्दील करणा पवंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां अमरीका जे सदर जे बावजूदि जेकी बि उते लॉबी आहे, जोइश लॉबी जंहिंखे असां चऊं, उनजी वॾी तइदाद हुजण जे बावजूदि बि हू मजबूर आहे जंहिंजे तहत हुन इसराइली वज़ीर आज़म खे फस्ट टाइम थोरो सो कावड़ जो इज़हार कयो आहे। छो जो अमरीकी सदर इहो ॾिसी छॾियो त न्यूयॉर्क में बि त जोइशनि जी वॾी तइदाद मौजूदु हुई, पर उन जे बावजूदि बि हिकु मुस्लमान मेयर उते कामयाबु थी वियो। यानी उनखे वोट ॾियण वारा 3 करोड़ जो जेकॾहिं उहो शहर आहे त मुस्लमाननि जी तइदाद उते 10 खां 15 लख आहे। त हुननि खे इहो अंदाज़ो थी वियो त हुननि जी जेकी पंहिंजी पब्लिक आहे उहा हाणे असांखां नाराज़ थी चुकी आहे, जंहिं जी हुन में प्लस ज़ोहरान जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु मेयर न आहे, सिर्फ़ु इलेक्शन न, डेमोक्रेट्स रिपब्लिकन न हुयो, पर ही डाई हार्ड सपोर्टर आहे फ़लस्तीन काज़ जो। एग्ज़ैक्टली, जेको पैगाम आहे डोनाल्ड ट्रंप खे उहो इहो ई आहे त अमरीका जो अवाम बि नेहत ते फ़लस्तीन सां गॾु आहे। अवाम जेको आहे उहो उनजी ख़्वाहिश आहे त इसराइल जी गुंडागर्दी बर्बरियत बंदि कई वञे ऐं हिकु पुरअमन माण्हुनि खे, इंसाननि खे ज़िंदा रहणु ॾिनो वञे, जेको उन्हनि जो हक़ु आहे। हाणे इहो जेको पैगाम आहे, छो जो अमरीका जे सभ खां वॾे शहर जो मेयर जेको हूंदो आहे उहो तमामु बाख़्तियार ऐं हितां वांगुरु असां वारे मेयरनि वांगुरु उतां जा मेयर न हूंदा आहिनि। उन्हनि वटि न्यूयॉर्क जे हर क़िस्म जो डिपार्टमेंट ऐं हर क़िस्म जी ट्रेड जेको आहे उनजो हेड उहो ई मेयर चवराईंदो आहे। हाणे उन 2 कम त अचण सां कया, पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ जेको आहे उन चई छॾियो त बाबा इसराइली वज़ीर आज़म जेकॾहिं न्यूयॉर्क में ईंदो त अरेस्ट कंदासीं, ऐं नरेंद्र मोदी ते बि उन पाबंदी लॻाए छॾी। त यानी ॿई जेके टेररिज़म सां रिलेटेड माण्हू आहिनि, जेको उन पंहिंजी कैंपेन में वाइदो कयो हुयो, पहिरें ॾींहुं उन ऐलान करे ऐं साबित करे छॾियो त हू जंहिं जोश जज़्बे ऐं जंहिं नज़रिए सां आयो आहे उन ते उहो क़ाइमु आहे। छो जो उनखे ख़बर आहे त इहो वोट इन मक़सद लाइ ॾिनो वियो आहे। ज़ोरान ममदानी जी एॾी का ख़ासियत कान्हे, हुनजो जेको मैनिफेस्टो हुयो बेसिकली जेको अवाम हुयो उहो उनजे मैनिफेस्टो खे सपोर्ट करे रहियो हुयो। हालांकि हिकिड़ी तरफ़ पैसे वारा हुआ, हिकिड़ी तरफ़ ताक़तवर हुआ, हिकिड़ी तरफ़ हुकूमत पूरी हुई अमरीका जी, उहा बि हुकूमत, ऐं ॿी तरफ़ अवाम हुयो, पर अवाम खटी वियो। हाणे अमरीकी सदर खे अहसासु थियणु शुरू थियो आहे त इसराइल जे करे हुनजी पंहिंजे मुल्क में हुनजी पोज़ीशन तमामु घणी कमज़ोर थी रही आहे।
इन करे मां सम्झां थो, या मुंहिंजी ज़ाती राय आहे त हुनखे इहो अहसासु थी चुको आहे त हाणे हिकु तरफ़ त दुनिया जा सभु मुल्क उनजे ख़िलाफ़ु थी रहिया आहिनि इन मामले ते। हिकिड़ो ई पॉइंट आहे न जिते अमेरिका पंहिंजे तादनि खां जेको आहे उहो परे थी चुको आहे। अमरीकी सदर जो जेको हाणे रवैयो आहे उन मां ईअं महसूसु थिए थो त हू इंतिहाई संजीदा आहे फ़लस्तीन जे मसइले खे हल करण में, ऐं जेको हुन मुआइदो करायो आहे उन पंहिंजे मुआइदे ते हू अमल दरामद कराइणु चाहे थो, ऐं कराए बि उहो ई सघे थो। इन खां अलावा ॿियो कोई हिन दुनिया में अहिड़ो को ॿियो मुल्क न आहे या को अहिड़ो माण्हू न आहे जेको इसराइल सिर्फ़ु ॿिनि शयुनि सां रुकिजी सघे थो। हिकु, या त हुननि जी अमेरिका इमदाद बंदि करे, या इसराइल जेको हुन सां को जंग करे प्रॉपर मुल्क। जी सिर्फ़ बर्बियत ऐं दहशतगर्दी फ़लस्तीन ताईं त न आहे न। ताज़ो कतर में जेको ब्लेंडर थियो, जेको बदमाश थी, उहे बि पेरा वञनि पिया अमेरिका ॾांहुं, ऐं अमेरिका ते गल्फ कंट्रीज़ जेका कावड़ कई ऐं ऐलान थिया, OIC जा इजलास थिया, त हुनखे मल्टी कॉर्नर प्रेशराइज़ त कयो वियो ट्रंप खे। ॾिसो सर्की साहिबु, इन में त को शक न आहे त जेकॾहिं कतर वारो ही ब्लंडर न करे हा त अमेरिका जे अंदाज़ में पंहिंजी हिमायत आहिस्ता हुन खां विड्रॉ कई, उहा एॾी जल्दी विड्रॉ थिए न, छो जो अल्टीमेटली इहो इन प्लान जे पुठियां बि अमेरिका हुयो त हू हिन ख़िते में ताक़त पंहिंजे हिकिड़ो छा चइबो आहे हुनखे कॉरिडोर प्यारे हिकिड़े लाडले खे पियो ॾियणु चाहे त जीअं हिन ख़िते जे जंहिं बि मुल्क ते जॾहिं बि उहो चाहे बदमाशी गुंडागर्दी करे। पर उन्हनि जी जेकी बि उहा साज़िश हुई उहा थी वई नाकाम, छो जो जॾहिं हुन एकता ॾिठी गल्फ कंट्री जे अरब मुल्कनि जी, उन सां गॾु ज़ाहिर आहे पाकिस्तान बि हाणे जेको आहे उन में शामिलु आहे, त हुननि खे इहो आइडियो थियो त हाणे चवंदा आहिनि न त हिक ते हमला सभिनी ते हमलो तसवुरु कयो वञे, त हिन वक़्तु अरब कंट्री जी जेको आहे सिचुएशन अहिड़ी थी वई हुई जो हुननि खे इहो अंदाज़ो हो त जेकॾहिं असां अरब कंट्रियुनि खे ओबलाइज न कयोसीं ऐं इहे सभु रुगो सिर्फ़ु हिकिड़े पाकिस्तान सां गॾिजी बि पवनि त असांजे लाइ त 2-4 कलाकनि जी बि मार न आहे इसराइल। त हुनखे इहो अंदाज़ो त हिन दफ़े इसराइल खे जेको आहे पोइ अल्टीमेटली टफ सिचुएशन जो सामनो करिणो पए हा। उन करे मां सम्झां थो त डोनाल्ड ट्रंप अक़लमंदी जो मुज़ाहिरो कयो। हिकु तरफ़ त हुन सॼे इस्लामी मुल्कनि खे ख़ुशि कयो, ॿी तरफ़ हुन यूरोप ऐं हुन जा जेके इत्तेहादी ॿिया उहे मुल्क जेके बहरहाल फ़लस्तीन जी अवाम सां हमदर्दी में साम्हूं आया पंहिंजे अवाम जे प्रेशर ते, उन्हनि खे बि राज़ी करिणो, छो जो अल्टीमेटली त हीअ दुनिया आहे न, हिक ॿिए सां सभिनी जा वास्ता त आहिनि न, कंहिंसां ट्रेड आहे, कंहिंसां दिफ़ाई मुआइदा आहिनि, हर क़िस्म जी तव्हांजो मामिलो हलंदो आहे दुनिया सां मईशत जे हवाले सां बि। हाणे डोनाल्ड ट्रंप अची हिन में फाथो आहे जेकी हिन सीज़ फायर जी कई आहे ख़िलाफ़ वर्ज़ी, ऐं गॾोगॾु वरी हिन हिकिड़ो नओं महाज़ खोले यमन ते अचानक बमबारी करे छॾी। डोनाल्ड ट्रंप खे इहो अहसासु थी चुको आहे त हाणे दुनिया जो अवाम हुनजे ख़िलाफ़ु आहे, त जेकॾहिं डोनाल्ड ट्रंप बि हुनखे सपोर्ट में एक्सेस कंदो, लाइन क्रॉस कंदो, त हाणे डोनाल्ड ट्रंप जी अमेरिका में पंहिंजी हुकूमत जे लाइ प्रॉब्लम थींदो, छो जो उतां जो अवाम जीअं मां तव्हांखे चयो न, उतां जो अवाम ॿियनि ईअं जेके मुल्क आहिनि उन्हनि वांगुरु न आहिनि। उतां जी अवाम खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं असां प्रॉपर आयासीं त पोइ असांखे कहिड़ियुनि शयुनि खे जेको आहे कल्टी करणो आहे। फ़लस्तीनी जेके इंज़ाम आहिनि उन में बि इसराइल खे डिस्टेंस रखियो आहे, त फ़र्क़ु पवंदो या इन ते रिएक्शन ईंदो इसराइल जो? न, इसराइल जो रिएक्शन त भले पंहिंजी जाइ ते, पर उहो जेको मुआइदो आहे उन में त सॼा उमूर ते थियल आहिनि न, त इन जो निज़ाम कीअं हलंदो। ॾिसो इहो ई हुयो जिते कुझु मुस्लमान मुल्कनि खे एतिराज़ बि हुआ, पर उनजे बावजूदि बि छो जो जॾहिं फ़लस्तीन जी तंज़ीम हमास हुनखे क़बूल करे छॾियो त पोइ ॿियनि इस्लामी मुल्कनि तमामु सभिनी हुनखे इन ई करे क़बूल कयो, हालांकि सभिनी जी रिज़र्वेशन्स हुयूं, पर उन में सॼे ढांचे जो सॼे निज़ाम जो त ज़िक्र आहे न, जंहिं उन ते त सही आहिनि न। हाणे उन ते त अमल दरामद में प्रॉब्लम आहे, छो जो इसराइल खे, हालांकि इसराइल उहो जेको एक्चुअल एजेंडा हुयो उनखे तब्दील करे डोनाल्ड ट्रंप खे हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी जो एजेंडा ठाहे ॾिनो त इन ते तूं अप्रूव करा त मां जेको आहे मञे वेंदुसि। हुनखे इहो शायदि ख़्वाबो ख़्यालु न हो त इन ते इस्लामी मुल्क ऐं हमास मञे वेंदी, त हुन त पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो ख़तरनाक उहो मुआइदो आहे, पर उनजे बावजूदि बि उन्हनि इस्लामी मुल्कनि खे इहो अहसासु थियो त उते जेको आहे तमामु घणो क़त्लेआम थी रहियो आहे, नसल कशी बि थी रही आहे, त हुननि उन बावजूदि बि ज़हर जो घुट जेको आहे उहो पीतो, पर हुनखे त इहो ख़्वाबो ख़्यालु न हो त ईअं थींदो आहे मुंहिंजो सॼो निज़ाम ख़राबु थी वेंदो। हाणे हुनजी जेकी बि प्लैनिंग हुई त जेकॾहिं हू नथो मञे त अमेरिका जेको आहे पोइ ज़ाहिर पंहिंजे ख़िलाफ़ु थी वेंदो आहे, मुंहिंजो साथ ॾींदो, उहा हुनजी जेकी प्लैनिंग हुई उहा थी वई फ्लॉप। हाणे जॾहिं प्लैनिंग फ्लॉप थी वई आहे त हुनखे त जीअं त पंहिंजी हुकूमत में हुनजो टाइम तमामु थोरो रहिजी वियो आहे, प्लस हुन जा जेके करप्शन जा केस आहिनि उहे स्टेब्लिश केस आहिनि, जिन में हिनखे 10 खां 14 साल जी सज़ा थियणी आहे। हाणे हुनखे हुनखां बचण लाइ हे नवां वरी महाज़ खोले थो। अहिड़े तरीक़े सां हुन पहिरियों बि कूड़ हिकिड़ी उहो ॻाल्हायो त हुननि जो जेसिताणी आख़िरी
लाश जेको आहे मोविन जी न ॾिनी वेंदी तेसि ताईं असां बमबारी जारी रखंदासीं। त उहा आख़िरी जेकी लाश ई मूंखे लॻे थो कल्ह ताईं जेको आहे उन्हनि उहा बि ॻोल्हे करे ॾिनी। हालांकि जंग जी सूरत हाल में लाशुनि खे जिते दफ़नाइबो आहे ॻोल्हणु थोरो ॾुखियो कमु हूंदो आहे, पर हुनजे बावजूदि बि हमास जे माण्हुनि महिनत करे उतां जेकी बि हिकिड़ी लाश हुई उहा बि ॻोल्हे ॾिनी। त हाणे तव्हांजी 23 जी जेको आहे फिगर पूरी थी वई, पर हुनखे को ॿियो रस्तो खपे। हाणे उहो दहशतगर्दी कहिड़े बुनियाद ते करे? हाणे को ईअं ई जेकॾहिं को गोली फायर बि थी वञे त उहो चवंदो या त हमास कई हुई त उनजे बदिरां हू बमबारी थो करे छॾे। बेसिकली इम्पैक्ट जेको आहे माण्हू जेको आहे उहे दुनिया जा होशियार थी चुका आहिनि। अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, अॼुकल्ह सभिनी खे सैटेलाइट सां ख़बर थी पइजी वञे त किथां कहिड़ी चुरपुर थी। हाणे उहे ज़माना न आहिनि जो तव्हां जीअं हाणे इंडिया सां हालत थी त उहे ज़माना न आहिनि। ट्रंप 7 राफेल ते हाणे 8 ते पहुतो आहे। ट्रंप जे थ्रू तो इंडिया भला ॿुधाए छा पंहिंजो नुक़सानु? असल में छा आहे जो तव्हांखे यादि हूंदो असां चयोसीं त इहे रुॻो इहे 4 जहाज़ न आहिनि, हिन में काफ़ी वॾी तइदाद। अञा बि ट्रंप जेको आहे इहे उन्हनि जहाज़नि जी ॻाल्हि करे रहियो आहे जेके हवा में उॾामिया आहिनि। मां चवंदो त जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं असांजो नुक़सानु थियो मुख़्तलिफ़ जॻहनि ते त असांजे क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि बाक़ाइदा हिकु प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए ऐं वफ़ाक़ी वज़ीर इंफॉर्मेशन पिणु हिकु प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए उनजी सॼी डिटेल ॿुधाई त कहिड़ी जॻह ते असांजो केतिरो लॉस थियो, जानी लॉस थियो या माली लॉस थियो। हुन अॼु ताईं न ॿुधायो आहे। हुनजी वजह सिर्फ़ु इहा ई आहे त जेको हुननि जो लॉस आहे उहो रिकवरेबल त आहे ई कान न। त जेकॾहिं जहाज़ उॾामी चुका आहिनि त उहे जहाज़ वरी ठाहे थोरी था सघनि। जहाज़ त वरी बि हिननि खे कंहिं न कंहिं खां परचेस करणा पवंदा न, ऐं परचेस करण जो वरी हिकिड़ो प्रोसीजर आहे। हाणे हू फासी पिया आहिनि त हू चाहे हू 8 बि थो चए त ॾिसो इंडिया मां कंहिंजी आवाज़ नथी अचे त इहे 8 आहिनि या 7 आहिनि या 6 आहिनि या 10 आहिनि या 20 आहिनि। अच्छा भाई साहब, इंडिया ते ॻाल्हायूं पिया। इंडिया जी मेट्रो स्टेशन ते धमाको थियो आहे, 15 खां वधीक उन शहरी मारिजी विया आहिनि। हिकु त हिनखे असां कंडेम कंदासीं दहशतगर्दी किथे बि थिए, पर ॿियो इहो बि इम्कान आहे त जीअं पहलगाम वारा फुटप्रिंट्स कोशिशि कया इंडिया त इनखे जवाबु ॾियण जी। सम्झो था त हे कुझु देरि में इहा स्टेटमेंट ईंदी इंडिया में वावेला शुरू थींदे, इन जे पुठियां पाकिस्तान आहे। ॾिसो इंडियन प्राइम मिनिस्टर ऐं उतां जी हुकूमत वटि को एजेंडा कान्हे। बिहार जा इलेक्शन जो प्रोसेस हाणे एंड ते पहुचण वारो आहे। हुननि वटि अहिड़ो कोई ॿियो हथियार न आहे जंहिंखे उहो यूज़ करे सघनि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु। अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेके माण्हू उन में बेगुनाह जेके बि उन में फ़ौत थिया आहिनि उन्हनि जी फैमिलियुनि सां असां दिली तज़ियत कयूं था। पर इहा जेकी साज़िश आहे मां ज़ाहिर आहे हीअं थोरी देरि अॻु में जो इहो वाक़ियो आहे जेसि ताणी थोरो मालूमात उतां में मिले। बहरहाल असां फ़िलहाल त शक जी निगाह सां ई ॾिसंदासीं हिन वाक़िए खे। पर अञा ताईं उन्हनि जो जेको आहे उहो अञा न आयो आहे। मां इन करे चवंदो जॾहिं ईंदो त पोइ उन ते असां वधीक कंदासीं। फ़िलहाल त जो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे उनजी असां मज़बत कयूं था। दुनिया में किथे बि जेकॾहिं को बेगुनाह माण्हू क़तलु थिए थो या मरे थो, चाहे उहो हसाती तौर ते हुजे या कंहिं जंग जी सूरत में हुजे, बहरहाल असांखे उन जी तकलीफ़ थींदी आहे। इंसान सभु बराबरि आहिनि, छो जो इस्लाम में त हुकुम आहे त हिकु इंसान जो क़तल पूरी इंसानियत जे क़तल जे मुतरादिफ़ आहे। त असां कंहिं बि इन क़िस्म जे कुंदे वाक़िए खे त कॾहिं बि जेको आहे उनजी को उनखे करण वारनि जी बि का हौसला अफ़ज़ाई कान कंदासीं ऐं जेकॾहिं जंहिं बि कयो आहे उनजी असां मज़म्मत ई कंदासीं। पर जंहिं मौक़े ते इहे वाक़िया था अचनि न, छो जो पहिरियों पहलगाम वारे खां पोइ त हुनजी ख़ुशफ़हमी हुई न त असां पाकिस्तान ते अटैक करे ऐं जेको आहे फतह करे वेंदासीं। हाणे उहा ख़ुशफ़हमी त हुनजी जेको आहे ख़तमु थी चुकी आहे। हाणे जेको आहे हुनखे को अहिड़ो जवाबु खपे जंहिंसां उहो इंडियन अवाम खे एटलीस्ट इहो मैसेज ॾिए त भई ॾिसो असांजे मुल्क में हाणे अफ़रा तफ़री फैलिजी वई आहे, तव्हां मूंखे ई मुंहिंजी माण्हुनि खे वोट ॾियो त जीअं असां मज़बूत थियूं ऐं असां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु का कार्रवाई करे सघूं। छो जो इहा ख़ुशफ़हमी हुनखे हमेशह रहंदी। तव्हां कुझु ॾींहंनि खां जेकॾहिं हाणे इंडिया मीडिया खे तव्हां मेन स्ट्रीम मीडिया खे बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त उन में बि काफ़ी तब्दीली आई आहे। उहे जेके वॾियूं वॾियूं ढींगूं हणंदा हुआ ऐं जॾहिं जेका घणियूं शयूं हूंदियूं, हाणे उन में तव्हांखे काफ़ी घटिताई थी नज़र अचे। उनजो रीज़न इहा आहे त कूड़ ॻाल्हाए हाणे थकिजी पिया आहिनि ऐं जेको बि कूड़ ॻाल्हाइनि था उनजो रेपुटेशन उनजो ॿाहिरि जी दुनिया जो मग़रबी मीडिया ॾेई रहियो आहे, पाकिस्तान मीडिया अञा घटि ॾेई रहियो आहे। तव्हां यकीन कयो सरकी साहब त जेकी बि कूड़ ॻाल्हाईंदा ऐं प्रोपेगेंडा कनि था त उनजो जवाबु उनखे अमरीकी, बरतानी, फ्रांस या चाइनीज़ या ॿिया अरब मुल्क जेके आहिनि उन्हनि जा मीडिया ॾेई रहिया आहिनि।
यानी हाणे हुननि हू इन में परेशान थी विया आहिनि त असांजो कूड़ बि जेको आहे हाणे खपे नथो, कूड़ बि जेको आहे हुननि जी ॻीची में पए थो। ऐं केतिरियूं अहिड़ियूं शयूं थियूं जेके हुननि पंहिंजे मेन स्ट्रीम मीडिया ते हलाए करे उन्हनि खे वापसि वठी छॾियो। छो जो जॾहिं हुननि जा रिपकशन हुननि जे साम्हूं था अचनि त उन्हनि खे ख़बर थी पइजी वञे त हीअ त उल्टो जेको आहे असांजी ॻीची में पइजी वेंदो। हीअ ईअं ई थी वेंदो त तव्हां अॼु ॾिसो दुनिया जी वॾी ख़बर आहे त BBC जे डायरेक्टर ऐं CEO खे रिज़ाइन करिणो पइजी वियो। हाणे हिते मसइलो इहो हूंदो आहे त ॾिसो उहे इदारा जेकॾहिं का ग़लति शइ हली आहे, हाणे इहो वाक़ियो कॾहिं जो आहे 6 जनवरी 2021 जो, 6 जनवरी 2021 में जेको आहे हुननि जेकी बि एडिटिंग कई हुई उन में को फॉल्ट थियो या जेको बि उन में साज़िश हुई न हुई उहा उन्हनि खे ख़बर हूंदी, पर इहो फिक्स जेको आहे थियो त उन्हनि जो डायरेक्टर ऐं CEO ॿिन्ही खे रिज़ाइन करिणो पइजी वियो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त दुनिया में स्ट्रिक्टनेस केतिरी आहे। उन खां पोइ त मां पाकिस्तान जे साफ़िन खे बि चवंदुमि त हीअ जेको एडिटिंग ऐं जेके WhatsApp ग्रुपनि इन ते थोरो बाबा एहतियात कंदा कयो, छो जो अॼु तव्हांखे इहा ख़बर नथी पए, पर आहिस्ता आहिस्ता इहा गूगल ते या इहे शयूं जेके पयूं आहिनि इन जा रिपकशन कॾहिं बि अची सघनि था। त तव्हां कंहिं बि मामले में पाण खे ॾुखियाई में विझण खां बहितर आहे त जेसिताईं 100% ऑथेंटिकेट न हुजो कंहिं शइ जे बारे में, उनखे तव्हां ॿियनि ग्रुपनि में शेयर बि न कयो। छो जो हाणे मां जीअं चयो त जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे, सभु कुझु ख़बर थी वञे एग्ज़ैक्टली, त ग़लति शयुनि जे करे, ग़लति प्रोपेगेंडा जे करे। चलो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जमे साहब जारी आहे। नाज़रीन ते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जमे साहब, तुर्क सदर पारां अहम वज़ीर पाकिस्तान ओमान जो ऐलान कयो आहे ऐं उहे वज़ीर ते पहुची करे जेको पाक अफ़गानिस्तान ॻाल्हि में डेडलॉक आहे उहो ख़तमु करण जी कोशिशूं कंदा। कीअं पिया ॾिसो ऐं आख़िर कहिड़ी वजह आहे जो एतिरा सेशन्स थिया आहिनि, एतिरियूं ॻाल्हियुनि जा एतिरा दौर हलिया आहिनि, पोइ बि को असांखे आइस ब्रेकिंग नज़र न पई अचे? सरकी साहिबु ॾिसो, हिकु तरफ़ आहे इंडिया जो वॾो पैसो ऐं आसिरो, ॿई शयूं आहिनि, पैसो ऐं आसिरो। ऐं जेके अफ़गानिस्तान जो हिकिड़ो तबिको आहे, इन्हनि जी जेकी हिस्ट्री ऐं माइंड सेट आहे उहे इन ॿिनि शयुनि सां नथी आहे। हुननि जी हिस्ट्री इहा थी चए त केर बि इन्हनि खे पैसा ॾे, हे कंहिंखे बि क़तलु करण लाइ तयारु थी फॉर सेल नेशन हिननि जो। ऐं अॼु खां अॼु ॻाल्हि नथो कयां, जेकॾहिं 100-200 साल जी हिननि जी तव्हां तारीख़ बि ॾिसंदा न त इन्हनि जी तारीख़ सेम रहंदी। उते जेके ग्रुप आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि मां कंहिं हिकिड़े ग्रुप खे ॾिसंदो, उहो अफ़गानिस्तान में ई क़तलेआम शुरू करे छॾींदा ॿिए ग्रुप जे ख़िलाफ़ु। त हीअ बेसिकली उन्हनि जो कल्चर आहे या उन्हनि जो जेको आहे परवरिश आहे या उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि। हाणे उन्हनि खे इंडिया जेको आहे को वॾो आसिरो बि ॾिनो आहे ऐं कुझु पैसा इतला मुताबिक़ शायदि उन्हनि खे ॾेई बि छॾिया अथई त बाबा हीअ बयाने जे तौर ते तव्हां वटि आहिनि, त उन्हनि खे हिलाल त करणु न, त उहो थोरो अर्सो ई इंगेज रहंदा। अल्टीमेटली उहो काॾे कान वेंदा, अल्टीमेटली उहो तव्हां ॾिसंदा त हिन मुआदे ते सही करे तव्हांजे हथ में कापी ॾींदा। पर हाणे जेके शयूं मिलियूं आहिनि उन्हनि खे थोरो हज़म करण लाइ वरी पोइ ॿुधाईंदा त असां त ॾिसो न टर्की जो बि वॾो प्रेशर आहे, त क़तर जो बि प्रेशर आहे, त फलाणे जो बि प्रेशर आहे। उहो हिकिड़ो पंहिंजो माहौल ठाहींदा। ऐं ॿियो जेको सभ खां वॾो मसइलो आहे, पाकिस्तान लाइ त सभ खां सवलो कमु आहे। जेके ॾिसो अफ़गानिस्तान में एतिरा वॾा ग्रुप आहिनि ऐं हर ग्रुप जी हिकिड़ी पंहिंजी चौधराहट आहे, पंहिंजी इजारादारी आहे। जेकॾहिं पाकिस्तान बि 2-4 ग्रुपनि ते हथु रखी छॾियो न त हिननि खे हेॾे ॾिसण जो त टाइम ई कान मिलंदो। हे त शुकुरु कनि त पाकिस्तान जेको आहे हे उहे बदनसीब माण्हू आहिनि जिन जी अक्सरियत जेकी बैरून मुल्क न वेठी आहे, 90 to 95% उन्हनि वटि तव्हांखे पाकिस्तानियुनि जा पासपोर्ट मिलंदा, जेके पाकिस्तानी नेशनल जे तौर ते उन मुल्कनि में मौजूदु आहिनि, जेके सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते घणी बकवास करे रहिया आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उन माण्हुनि जी मेंटेलिटी जेके पंहिंजे असांजे मुल्क जी नेशनलिटी वठी जेको आहे ॿियनि मुल्कनि में अयाशूं था कनि, त उन्हनि जी मेंटल लेवल छा आहे। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त तुर्क सदर जी जेकी ख़्वाहिश आहे उहा इहा ई आहे, छो जो ॾिसो अफ़गानिस्तान में वॾो अरसो जेको आहे सल्तनत उस्मानिया जो राज रहियो आहे। ऐं चवणु न घुरिजे, बहरहाल जेके अफ़गानी आहिनि उहे बेसिकली आहिनि त तुर्कनि जी तक़रीबन औलादनि मां, त ज़ाहिर आहे उन ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त उन्हनि जे मर्दनि खे मारे छॾियो वेंदो हुओ ऐं औरतूं जेको आहे उहो खणी वेंदा हुआ। त बेसिकली उन्हनि जी काफ़ी पाण में मुमासिलत आहे। तुर्क सदर जेको आहे हिकु ज़ाहिर समझदार ऐं पढ़ियल लिखियल माण्हू आहे ऐं हुनखे तारीख़ जी बि ख़बर आहे ऐं फ्यूचर जी जेकी प्लैनिंग्स आहिनि ट्रेड जे हवाले सां उन ते बि हुनजी गहरी नज़र आहे। त हू नथा चाहिनि त जेको आहे हिन पट्टी में, यानी अफ़गानिस्तान जी हिन पूरी पट्टी में कंहिं बि क़िस्म सां अमन अमान जो को वॾो मसइलो पैदा थिए, जंहिंसां
ट्रेड बि मुतासिर थिए, छो जो हुननि ज़ाहिर आहे उते जॾहिं हेॾो साल हुकूमत कई आहे त उन्हनि जी डायमेंशन, उतां जे मादनियात, उतां जे बारे में, उतां जे रस्तनि जे बारे में हुननि वटि काफ़ी असांखां वधीक ॼाण आहे, छो जो उतां जा हुकुमरान रहिया आहिनि। ऐं हाणे हुन पाकिस्तान सां बि इहो थो चाहे त झेड़े खां बहितर आहे, उहे बि झेड़े जे त असां बि ख़िलाफ़ु आहियूं, पर हाणे ज़ाहिर आहे को तव्हांखे ॻिची में पवंदो त पोइ तव्हां छा कंदा। ऐं झेड़ो उहो बि वरी अल्टीमेटली जेको बि आहिनि बहरहाल आहिनि मुस्लमान, त असां बि इहो नथा चई सघूं त असां हिननि ख़िलाफ़ु को जहाद करूं या असां जेको आहे हिननि जे ख़िलाफ़ु को वॾो एक्शन थिए, असांखे बि ख़ुशी कान थींदी। पर असां रुॻो बार बार उन्हनि खे इहो सम्झाइणु चाहींदा आहियूं त भई तव्हांखे जिन तव्हां ते अहसान कया आहिनि, तव्हां सॼी ज़िंदगी उन्हनि जा अहसान ॻायो न, त अहसान ख़तमु कान था थी सघनि, छो जो अहसान कॾहिं ख़तमु थींदो ई न आहे। ऐं तव्हांखे त असां तव्हांखे यादि हूंदो सोवियत यूनियन वारी जंग में त लखनि जी तइदाद में अफ़गानी 2 मुल्क आहे जिन उन्हनि खे सही, बाक़ियुनि मुल्कनि त उन्हनि खे तड़े छॾियो, रस्तो ई न पिया ॾियनि, पर पाकिस्तान ऐं ईरान इहे 2 मुल्क हुया जंहिं पंहिंजी इन जे जेकॾहिं असांजा जेके हिन सां लॻल सरहदी इलाइक़ा आहिनि, तव्हां उते ॾिसो त लखनि जी तइदाद में कैंप्स क़ाइमु थिया हुआ ऐं उन्हनि खे असां फैसिलिटेट कंदासीं। पहुचनि था त पाकिस्तान त हमेशह ग्रेटिट्यूड एक्सटेंड कयो आहे, ज़बरदस्त अनकंडीशनल सपोर्ट बि कयो आहे, अमन चाहे थो पाकिस्तान, त हिन वज़ीरनि जो हिते पहुचणु सम्झो था त पाकिस्तान जे एंड ते का अहिड़ी आहे छा, अहिड़ी का शिक या अहिड़ी को कुझु बि कान्हे सरकी साहिबु, रुॻो मां चयुमि न त अहसान फरामोशी जी इंतिहा हूंदी आहे। जेके हीअं रिजीम आहे, जेकी बि रिजीम हींअर अफ़गानिस्तान सॉरी सॼे अफ़गानिस्तान ते त न आहे क़ाबिज़, काबुल या कंदार या कुझु इलाइक़नि में आऊं चई छॾिया, इहे जेके बि हिन वक़्तु वेठा आहिनि न, तव्हां हिननि जी हिस्ट्री खणो गुज़िरियल 20 सालनि जी, इहे तव्हांखे असांजे डेरा गाज़ी खान में, क्वेटा में, कुझु हिकु ॿ अधु कराची में, पेशावर में, पंजाब जे कुझु शहरनि में, इहे असांजे हिन मदरसनि मां पढ़ी विया आहिनि। बेसिकली आहिनि अहसासे कमतरी जा शिकार। हाणे ज़ाहिर आहे हिते पढ़ंदा हुआ मदरसनि में, असांजा माशा वरी मौलवी बि त तव्हांखे ख़बर आहे न, उन्हनि जा बि ठाठ ठंगर त आहिनि, न कोई ईअं त न आहे कहिड़ो अहिड़ो मौलवी आहे जेको V8 ऐं बम प्रूफ आहिनि गाॾियुनि खां या हथियारबंदनि माण्हुनि खां, पंहिंजी सिक्योरिटी ऐं सिस्टम जे बहरहाल मौलवी जो इहो कमु त न आहे न जेको उनखे हिते मिली रहियो आहे। मौलवी जो कमु आहे सिधो सिधो मस्जिद वञे, असांखे नमाज़ पढ़ाए ऐं जेको आहे ॿारनि खे दीनी दर्स ॾिए। जेकॾहिं उलमा जी ॻाल्हि कयूं छो असांखां वरी पोइ नाराज़ थी वेंदा न उलमा माशाल्लाह, त इन करे आउं वधीक नथो करणु चाहियां, पर जेके हक़ उसूल इंसाफ़ त इहो थो चए न जेको उन्हनि जो सब्जेक्ट आहे उन ते महदूद रहनि। ऐं जेकॾहिं सियासत करणी आहे त पोइ उलमा जे मामले खां थोरो ॿाहिरि अची चवंदो हाणे असां सियासतदान आहियूं, पोइ उलमा न चवराइनि। उन सां मसइलो इहो आहे न जेकॾहिं असां को जुमिलो ॻाल्हाए बि छॾियूं त वरी पोइ हुनखे हुन कॉन्सेप्ट में खणी वेंदा। हाणे हो जेके आहिनि जेको असांजो असल सब्जेक्ट हुयो त हीअ सभु आहिनि अहसासे कमतरी जा शिकार। हाणे हिननि खे उहे अयाशियूं, उहे ठाठ ठंगर माल सभु कुझु खपे जेको हिननि पहिरियों पाकिस्तान खां घुरियो हुयो। पाकिस्ताननि खे हिननि चयो त असांखे 10 अरब रुपया ॾियो, 10 अरब रुपया ॾेई करे असां जेकी तव्हांजे मुल्क में दहशतगर्दी कंदा हिननि खे कंहिं ॿी जॻह ते सेटल कंदासीं, यानी हुनखे वरी हिननि खे मज़बूत कंदासीं। 10 अरब वठी 50 करोड़ रुपया ख़र्च करे वरी 9.5 अरब जेके आहिनि उहो खाइनि। आहे बेसिकली जेको हुननि जो प्लान हुयो उहो पाकिस्तान मञियो कान, उहो प्लान थी वियो फ्लॉप। हाणे हुननि खे इंडिया जेको बि ॾिनो आहे, मूंखे हुनजी फिगर ख़बर न आहे छो जो असां इहा डिमांड कयूं जेके असां न ॾिनी। हाणे हुननि छा ॾिनो आहे छा न ॾिनो आहे उहो असांखे ख़बर न आहे, पर मां चयो न कुझु ॾिनो कुझु आसिरो। हाणे उहो जेको आसिरे वारो मामिलो आहे इन ते अटकिया पिया आहिनि, त कुझु ॾींहं जेके वठी चुका आहिनि घटि एटलीस्ट उहे हज़म कयूं ऐं हू कयूं। हाणे तुर्क सदर अचे थो, मां सम्झां थो त थोरो टाइम लॻंदो, पर हीअ कंदा उहे इंशाल्लाह जेको पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे त हिन मुआदे ते हिननि खे सही करे पवंदो। KPK में फोर्सिस जो ऑपरेशन थियो, 20 ख़ारजी मारिजी विया आहिनि। मां चवंदो इहो क़ौम जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे त असांजी फोर्सिस जेके आहिनि उहे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ रोज़ दुनिया ते ऑपरेशन थी रहिया आहिनि। बलूचिस्तान जी जेकॾहिं तव्हां मिसाल वठो त गुज़िरियल कुझु अरसे में तक़रीबन 350 खां वधीक उते दहशतगर्द मारे विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हां KP जी जेकॾहिं मिसाल वठो त इते बि तक़रीबन 350-400 खां वधीक दहशतगर्द हिन वक़्त ताईं मारिजी चुका आहिनि, बल्कि तादाद 1700 शायदि उन ॾींहुं DGISPR ॿुधाई हुई। जेके इहे दहशतगर्द आहिनि, दहशतगर्द केर बि हुजे ऐं किथे बि हुजे उनजे ख़िलाफ़ु भरपूर कार्रवाई थियणु घुरिजे, छो जो पाकिस्तान जे सभ खां वॾो मसइलो ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी जी में रुकावट जेकी सभ खां वॾी आहे उहो ई अमन अमान आहे। तव्हांखे अली अमीन गंडापो न पियो वणे, हे वरी ॿियो अची उनको वधीक सेर ते सवा सेर वेही रहियो।
असल में हिन पार्टी में जेके माण्हू आहिनि न उन्हनि जी जेकी तरबियत आहे उहा एॾी शरंगेज़ी शरंगेज़ी ते मुश्तमिल थियल आहे जो जंहिंखे बि तव्हां खणी अचो उहो ॿिए खां जेको आहे वॾो तव्हांखे गुंडो ऐं बदमाश नज़र ईंदो इंतशारी आहे। वेठो आहे उनखे उनजी ख़ुशनुदी जे लाइ बसि जेसि ताणी उनखे ख़ुशनुदी उनजी हासिल न कंदा त उनजी उनजी ख़ुशनुदी छा में आहे? उहा इंतिशार फैलाइण में, काफ़िरा अदम तफ़रीक़ इस्तेहकाम फैलायो, हुजे। इंतिशार फैलायो, मुल्की इदारनि जे ख़िलाफ़ बयान ॾियो, माण्हुनि खे रोड नसंद करायो, गार गंद फैलायो, सोशल मीडिया ते तबाही मचायो। ही वॾी सीरियस ॻाल्हि के जेका मस्जिदनि जे लाइ जेको पीका एक्ट ते हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो। एॾी वॾी पोस्ट हालांकि मां ॿुधायां उहो इहा ॻाल्हि ॿुधाइण वारी न आहे, पर जेकॾहिं तव्हां गिलगित में हिकिड़ो इलाइक़ो आहे गुप्पीस जे नाले सां, उतां जी जेकॾहिं तव्हां जामा मस्जिद खे ॾिसी छॾियो न, जेकी न फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाण ठाराई आहे हुते, त तव्हां हैरान थी वेंदा त गुप्पीस जहिड़े इलाइक़े में गिलगित बल्तिस्तान में जिते फ़िरका वारियत जो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे उन इलाइक़े में, उते जेकी जामा मस्जिद ठाही आहे तव्हां उनजी ब्यूटी आहे, उनजी महिनत ऐं केतिरी जल्दी उनखे ठाराई वई आहे, तव्हां उनजी खे ॾिसी तव्हां हैरान थी वेंदा। बेसिकली मां चओ न त हिननि खे रुॻो या त ई मज़हबी इंतिशार फैलाइनि या लिसानी सियासी इंतिशार फैलाइनि या सोशल मीडिया ते वेही बकवास त कंदा ई रहनि। मां हिननि जी तरबियत हिते अची रुकिजी पई आहे। चलो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, लास्ट कमेंट मां चाहींदुमि त 27वीं आइनी तरमीम जेका सेनेट मां 2 भाङे 3 अक्सर सां मंज़ूर थी वई आहे, PTI JUI जे सेनेटर्स बि वोट कयो आहे, हिकु सेनेटर बकुल पीपल्स पार्टी आहे नून लीग वारनि जे त उन्हनि पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो आहे, त असां बि इहो ई था चऊं। इन तरमीम जे बारे में मां नथो ॻाल्हाइणु चाहियां, छो जो काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि पर सेनेटर जेके मां फील्ड मार्शल जे करे जेके ॻाल्हाईंदासीं। ऐं हुन वरी वॾी इस्तीफ़ा खां पोइ वॾी ॻाल्हि ॿोल बि कया त PTI मुंहिंजे कमु न आई, मुंहिंजा माण्हू खंभिजी विया, पुलिस तशदुद थियो, माना PTI उफ़ ऐं चुप न चोरिया पंहिंजा। बसि ठीकु आहे, मां त चवंदो आहियां गिरेस सां जेकॾहिं तव्हां का पार्टी छॾियो बि था न, या त तव्हां जॉइन न कयो, या जेकॾहिं छॾियो त पोइ तव्हां में एतिरी गिरेस हुजे जो बसि तव्हां ख़ामोशी सां जेको आहे छॾे ई वञो। सुठो कान थो लॻे। अच्छा घोर बि थियो आहे, शोर शराबो बि थियो आहे, हुल हंगामो बि थियो आहे, पेपर बि फाड़िया विया आहिनि, अपोज़िशन पंहिंजो उहो ई कमु करे जेको कंदी आहे। ॾिसो अपोज़िशन जो कमु इहो ई आहे, हुकूमत कंहिंजी हुजे ऐं अपोज़िशन काई बि हुजे, उनजो कमु इहो ई हूंदो आहे जेको अॼु हिन पोज़ीशन कयो आहे। माज़ी में जेकॾहिं ॿियनि जी ॾिसो जेके अॼु हुकूमत में आहिनि, जॾहिं इहे अपोज़िशन में आहे त इहे बि साॻियो कमु कंदा, इहे एजेंडा फाड़ींदा, इहे ई डेस्कनि ते नारा हणंदा, इहे ई स्पीकर जे साम्हूं वञी वेही रहंदा। मुल्क जी सियासत जो जेको आहे कमु त चङो थियो आहे जेको सेनेट असां तरमीम ते वरी करे कंहिं प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। चलो नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, मुख़्तलिफ़ इशूज़ ऐं मामला सां डिस्कस कयासीं, आलमी ऐं नेशनल लेवल जा। अॼोके प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, ॿिए प्रोग्राम में नए इशूज़ सां गॾु हाज़िर थियां, तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाई।